नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के नई दिल्ली में खबर ॾींदा हलूं त 6 क्लास के ॿिनि शागिर्दनि जे अकाउंटनि में ओचितो 900 करोड़ रुपया अची विया। पर ख़बरूं जी रिपोर्ट मूजिब भारतीय शहर काठियावाड़ में गुरु चिरण विश्वास ऐं आशीष कुमार नाले शागिर्दनि जे अकाउंटनि में 900 करोड़ रुपया जमा कराया विया। ॿिन्ही शागिर्दनि खे रियासती हुकूमत पारां मिलंदड़ यूनिफॉर्म हासिल करण लाइ स्टेट बैंक ऑफ इंडिया में पहुचण दौरान पतो पियो। एॾी वॾी रक़म जो पंहिंजनि अकाउंटनि में मुंतकिल थियण जो ॿुधी ॿिन्ही शागिर्दनि जा मथे ते हथ अची विया। बैंक इंतजामिया शागिर्दनि खे ॿुधायो त गुरु चिरण विश्वास जे अकाउंट में 905 करोड़ ऐं आशीष जे अकाउंट में 62 करोड़ जी वॾी रक़म मुंतकिल कई वई। रक़म जी मुंतकिली जे हवाले सां बैंक जे आला ऑफिसरनि खे आगाह कयो वियो। अकाउंट मुंजमद करे जांच शुरू कई वियो। उन हवाले सां डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट जो चवणु आहे त वधीक जांच कई पई वञे त एॾी वॾी रक़म अकाउंट में किथां ऐं कंहिं मुंतकिल कई आहे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।